मानीअ जे गिरह जो मज़ो कंहिं बुखायल खां पुछो, पाणीअ जे ढुक जो अहसास कंहिं उञायल खां पुछो, आज़ादीअ जो उत्साह कंहिं ग़ुलाम खां पुछो, अमुन जी आसीस उन्हनि इंसाननि खां पुछो जिन तवील जंगियूं जाली हुजनि। बिल्कुलु ईअं जीअं फरीद साईं चयो आहे त जितनी तन मेरे विच लॻियां तेनू इक लॻे ते तू जाणे। जीअं प्यार खां पाले दिल वारे खे इहो पतो पइजी नथो सघे त जुदाई जी आग तन मन खे कीअं जलाईंदी आहे, तीअं जेको दरिया जे किनारे ते रहंदो हुजे उनखे छा मालूम त उञ कहिड़े पखीअ जो नालो आहे, या जेको कंहिं सर्द ऐं सफ़ेद ढंढ जे किनारे जो रहवासी हुजे उनखे उन मुसाफ़िर जो कहिड़ो अहसास जंहिंजे पेरनि रणपट में पंधु कयो हुजे, जंहिंजा चप सरनि वांगुरु सुकी विया हुजनि ऐं जंहिंजी ज़बान थूअर जी शाख बणिजी वई हुजे, जंहिंजे अखियुनि में रुञ पाणीअ जा सवे सराब पैदा कया हुजनि। पाणीअ जे बुक मां पहिरियों ढुक जॾहिं उञायल मुसाफ़िर भरींदो आहे त सिर्फ़ हिन जो जिस्म तवानाई महसूस न कंदो आहे, पर हिन जे रूह में बि तरावत जा सवे दर खुली वेंदा आहिनि ऐं हवाऊं हिन जे रग रग में हलण लॻंदियूं आहिनि। लिबनान जे अज़ीम शाइर ऐं मुफ़क्किर खलील जिब्रान जा जीअ में सांढण जहिड़ा लफ़्ज़ आहिनि त जेकॾहिं तूं कंहिं बुखे जे साम्हूं गीत संगीत जी महफ़िल मुनक़द कंदे त हू तुंहिंजो राग पेट सां ॿुधंदो। उन खां पोइ बुख वॾी अज़ियत जो नालो आहे। उहो ई सबबु आहे त भिटाईअ ससीअ जी सिक खे बुख जी अलामत में पेश कंदे लिखियो हो त मूंखे बुख भूतनि जी नाकी भायां न, याने मुंहिंजे अखियुनि खे उठनि जी बुख लॻी आहे ऐं मूं लाइ ॾाची कंहिं नरम गरम नान जहिड़ी आहे। साॻी तरह सां जंहिं ग़ुलामी में गुज़ारियो आहे उनखे पतो पइजी सघे थो त आज़ादीअ जो अहसास छा थींदो आहे। ग़ुलामीअ में त सितारा बि टांडनि जियां अखियूं दॿींदा आहिनि, आज़ादीअ में टांडा बि बाहि जे दरियुनि मां लीओ पाए मुरकंदा ऐं मुस्कुराईंदा आहिनि। ग़ुलामीअ में इंसान जो जिस्म त जहिड़ो हूंदो आहे पर हिन जो रूह मरी वेंदो आहे, पर आज़ादीअ में मोल जिस्म बि जहिड़ो थियण वारे अहसास सां लबरेज़ थी वेंदो आहे। जेकॾहिं ईअं न हुजे हा त भिटाई मारीअ जे तर्जमानी कंदे इहो बेत छो तख़लीक़ करे हा, मुयाई जियास जे वञे मड़ मलीर ॾे। साॻी तरह सां जिन इंसाननि जंग में गुज़ारियो आहे उन्हनि खे अमुन जी क़ीमत मालूम आहे। फ्रांस जे अज़ीम अदीब ऐं मुफ़क्किर ज़ान पाल सार्तर उर्दू जे इनक़लाबी शाइर फैज़ अहमद फैज़ खे चयो हो त अव्हां कंहिं वॾी जंग मां न गुज़रिया आहियो, इन करे अव्हां अज़ीम अदब तख़लीक़ करे नथा सघो। अज़ीम अदब जी तख़लीक़ लाइ तमामु वॾी पीड़ा सहणी पवंदी आहे। उहो ई सबबु आहे त शेख अयाज़ लिखियो हो, हर माण्हूअ जी रहणी कहणी तोखे पीड़ पई जा साणी, तुंहिंजा गीत उजारे वेंदी तो में दिया ॿारे वेंदी। जंग में त इंसाननि खां अॻु उन्हनि जा अहसास मरी वेंदा आहिनि। जंग में सिर्फ़ जिस्मनि जूं लज़तूं त झुरी वेंदियूं आहिनि, पर जंग रूह जी आस ऐं प्यास जो बि अंत आणे छॾींदी आहे। ऐं इहा सारी तुमहीद पाण उन ईरान जे अहसासनि खे उजागर करण लाइ तहरीर कई आहे जिन बहसियत हिकु क़ौम जे अधु सदीअ खां उञ बुख ग़ुलामी ऐं जंग जी उहा तकलीफ़ महसूस कई आहे जिन मां हिन महिल उन्हनि जो टियों नस्ल गुज़री रहियो आहे। अॼु जॾहिं अमेरिका ऐं ईरान में उसूली तौर ते अमुन मुआहिदो पंहिंजे मंतक़ी अंजाम ते पहुतो आहे तॾहिं उहो अहसास असांखे छुही बि नथा सघनि जिन मां अॼु ईरानी गुज़री रहिया आहिनि, छो त उन्हनि सालनि जा साल न बल्कि दहाकनि जा दहाका उन दुकार खे ॾिठो आहे जेको उन्हनि जे मथां मुसलत रहियो। ऐं सभु कुझु हूंदे सूंदे उन्हनि जी सरज़मीन में तेल जा समुंड छोलियूं हणी रहिया हुआ ऐं उन्हनि जे पहाड़नि में मैदनी दौलत जा अंबार सथियल हुआ। उन्हनि जे बाग़नि ताज़नि फलनि जा अंबार थे पैदा कया। उन्हनि जा दरिया ईरान जा खेत सैराब करे रहिया हुआ। ताज़नि फसलनि जूं जवानियूं जरकंदियूं रहंदियूं, पर ईरान पोइ बि बुख ऐं दुख में दरंदो रहियो। अॼु खां ईरान में ख़िज़ा जी मौसम जो अंत ऐं बहार जे मुंद जी इब्तिदा शुरू थी वई आहे। रोज़नि खां पोइ ईद जो अचणु लाज़मी हूंदो आहे। ईरान अधु सदीअ ताईं रोज़ा रखिया, हाणे हिन खे हक़ आहे त हू पंहिंजो मुंहुं मिठो करे।